हीअं तव्हांखे सभु हक़ीक़तूं वरी ॿुधाईंदा आहिनि। त लम्स में पढ़ाईंदड़ प्रोफेसर एहसान मेमन ऐं लेक्चरर शफ़क़त रिज़वी घणे अरसे खां बेहद ऐं लाचार शागिर्दियाणियुनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां तंग कंदा रहंदा आहिनि। मूं जॾहिं पहिरियों भेरो ॾाढनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियो 2 साल पहिरियां, अॻ में असांजे फार्मेसी डिपार्टमेंट जी प्रिंसिपल मैडम नाहिद मेमन खे कंप्लेन कई हुई, हिकु भेरो न पर 2-3 भेरा। उन बावजूद फार्मेसी डिपार्टमेंट जी प्रिंसिपल नाहिद मेमन उन टीचर्स ख़िलाफ़ कार्रवाई न कई, पर मूंखे ऐं अञा मुसलसल 2 सालनि खां क्लास में अंदरि ऐं डिपार्टमेंट जे अंदरि मेंटली डिस्टर्ब कयो वेंदो हो टीचर्स जे थ्रू। उन खां पोइ मां तंग थी करे ख़ुदकुशी करण जो इंतिहाई संगीन कदम खणण ते मजबूर थी वियसि, पर अल्लाह जे शुक्र सां ऐं मुंहिंजे वालिदैन जी दुआउनि सां मूंखे नई ज़िंदगी मिली ऐं अॼु तव्हांजे साम्हूं वेठी आहियां। उन खां पोइ मूं जॾहिं उन सभिनी ॾाढाइनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारी त मूंसां उन वक़्तु सवाइ वालिदैन जे साथ ॾियण खां गॾु कोई बि गॾु न हुयो। आहिस्ता आहिस्ता मुंहिंजी हमायत में सिंध जे बाशऊर अवाम आवाज़ उथारण लॻी, ख़ासि तौर ते यूथ एक्शन कमेटी जे ॿियनि शागिर्दनि साथियुनि तरफ़ां मुंहिंजे हक़ में एहतिजाजी मुजाहिरा बि कया विया ऐं मीडिया वारनि बि भरपूर साथ ॾिनो। तॾहिं लम्स इंतिज़ामिया न चाहण जे बावजूद बि हिकु तहक़ीक़ाती कमेटी ठाही।